بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي टेवीहों हिस्सो तअम्मुलात क़ुरआनिया टेवीहों हिस्सो तअम्मुलात क़ुरआनिया ऐं असां अञा साॻे मके जा जेके मोजिज़ा ऐं काबतला जा ऐं हरम जा उन जे बारे में अञा हलूं वेठा जंहिंजे आयतुनि मां असीं शुरू थियासीं उहा आयत कहिड़ी फ़ीही आयातुम बय्यिनात मक़ाम इब्राहीम वमन दख़लहु कान आमिना इहा इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास जेको अल्लाह ताला चए थो पहिरियां घर मुंहिंजो इहो आहे काबतला वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन जेको मके में आहे हुदन लिल आलमीन। इन जे बारे में असां मौजूदा पहिरियां पहुतासीं ज़मज़म ते त मलिक फ़हद साफ़ करायो खूह खे ऐं मलिक फ़हद छो हैरान थियो हो ज़मज़म जे खूह मां, छो जो हू बि हिकिड़ो सियाणो माण्हू हूंदो हो त ॾिसंदो वधि में वधि जेके माण्हू फ़हद जे टाइम में हज ते आया 7-8 मिलियन अची विया। पोइ उन खां पोइ हिननि सोचियो त असां एतिरो नथा कंट्रोल करे सघूं, पोइ हाजिन खे घटि करे 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 3 मिलियन ताईं ॿाहिरियां ऐं 1.5 मिलियन जा 2 मिलियन हितां था अचनि। पर उन टाइम में जेके एतिरा माण्हू वधि में वधि अची विया फ़हद जे टाइम में, त फ़हद सदाईं हज ते या रमज़ान में परेशान थींदो आहे त माण्हू हाजिन खे का तकलीफ़ न अचे पाण हिते वेही रहंदो आहे मके में। त हिकिड़ी शइ हुनखे सदाईं सोच हूंदी त ही खूह जो पाणी ज़मज़म जो एतिरो क़दुरु आहे अल्लाह जे कुदरत सां त जेतिरा बि माण्हू अचनि था, छो जो हू वेहंदो इन इंजीनियरनि सां जेके उन्हनि जो ड्रेस हो वॾो कोशक उन सां वेहंदो, उनखे पुछंदो त हींअर मके में आम ॾींहंनि में हरम ख़ाली हूंदो आहे, थोरा माण्हू हूंदा आहिनि त पाणी जिथे बीठो आहे ज़मज़म जो उन लेवल ते पाणी बीठो आहे ज़मज़म जो, ऐं हज अचे थो त असीं केतिरो पाणी छिकियूं था त उहो ओतिरो ॾिए थो ऐं उन लेवल ते पाणी बीठो आहे। ठीकु आहे, जे एतिरो ज़मीन में ज़ोर आहे त इहो पाणी मथे छो नथो चढ़े। जेॾीमहिल माण्हू हरम में हिते 50,000 बि न आहिनि पाणी पीअण वारा त खूह में एतिरो पाणी आहे एतिरे लेवल में थो बीहे, ऐं जॾहिं हिते 7 मिलियन अची था वञनि, 70 लख माण्हू अचनि था। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी जेके मके अचनि था हज ते माण्हू त कहिड़ो पाणी पीअनि था, रुॻो ज़मज़म, वुज़ू बि ज़मज़म मां कनि, मुंहुं बि ज़मज़म मां धोअनि, पाणी भरे खणी बि ज़मज़म वञनि, पीअनि बि ज़मज़म। त इहे जेके 70 लख माण्हू ज़मज़म जो पाणी इस्तेमालु था कनि त हुन कोशक चयोसि त असांखे इहो सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, पाणी ज़मज़म खूह जो उते लेवल ते बीठो आहे, उते लेवल ते वधे कोन थो, मथे बि कोन थो चढ़े, घटि बि कोन थो थिए, जेतिरो छिक त वरी बि भरिजी ओसि ताईं थो बीहे। यानी इहो हिकिड़ो अजीब शइ आहे। त इन्हनि खे इहा शइ सम्झ में न आई, पोइ हुननि छॾे ॾिनो इन ॻाल्हि खे खूह खे साफ़ करे, ऐं हुननि इंजीनियर इहो ॿाहिरां मुल्कनि मां हिकिड़ो जर्मनी मुल्क आहे, ॿियो अलाए कहिड़ो मूंखे यादि कोन थो बीहे, ओॾां उन्हनि माण्हू वॾा जेके मुस्लमान आहे उन्हनि खे चयो न त दावत ॾिनी त असां हिते मके में ॾिसणु चाहियूं था त हिते मके जो मोजिज़ा जेके असां अल्लाह ताला क़ुर में चए थो उहे असांखे ॾेखारियो कहिड़ा कहिड़ा आहिनि, ऐं असांखे सम्झायो त इहे छा कहिड़ी मोजिज़ा आहे असांजे हरम में। पाणीअ जी त असांखे बि इहा सम्झ में कान थी अचे त पाणी अणखुट आहे, जेतिरो कढ त भरियो पियो आहे खूह। हाजी ॾिस 70 लख 80 लख अचनि था, पीअनि था, मुंहं था धोअनि, वुज़ू था कनि, हार वीर अचे थी, ठीकु आहे, वरी भरे खयो बि वञनि था, पाणी ओतिरो अणखुट आहे। ठीकु आहे, हाणे असांखे इन पाणीअ जे लाइ फ़हद मीटिंग कई पंहिंजे वज़ीरनि सां त अहिड़ा माण्हू आणे जो मुस्लमान हुजनि, असांखे पाणी इहो चेक करे ॾियनि कीअं आहे पाणी, कहिड़ी तबियत जो आहे, कहिड़ी जिन्स आहे इहो पाणी, इन में केतिरे क़दुरु जरासीम आहे या न, इहा सभु मालूमात खपे बादशाह फ़हद खे। ऐं हरम जी सॼो असांखे चेक करे ॾियनि, जेके ॾींहंनि में उमिरो न हूंदो, अॻ में उमिरो देरि सां खुलंदो त विच में हरम ख़ाली हूंदो, हज खां पोइ वेंदे मुहर्रम सफ़र में खोलींदा उमिरि, सो हरम ख़ाली हूंदो इन टाइम में। त हुननि माण्हू आंदा हर मुल्क मां, जर्मन खां 5-6 वॾा इंजीनियर मुस्लमान हुआ, ऐं सम्झण वारा माण्हू ॿियनि मुल्कनि खां बि जेके बि उन्हनि खे लधा मुस्लमान उहे ओॾां खणी आया हुननि खे त असांखे हीअ शइ ॾिसिजो, असां वटि एतिरी सम्झ कान्हे, एतिरी पढ़ाई कान्हे, एतिरो इल्मु कोन्हे, तव्हां हीअ शइ ॾिसिजो त हीअ हरम जो जेको पाणी आहे त असांखे इहो बि चेक करे ॾियो, ऐं तवाफ़ जेको कयूं था असीं हरम जो चौधारी इहो बि चेक करे ॾियो, ऐं हजर असवद जेको
काबतुल्ला में आहे, इहो बि असांखे चेक करे ॾियो। बाक़ाइदे उन टीम उन्हनि जी अची वई। इन में हिकिड़ी थोरो ॿुधायांव ॻाल्हि पहिरियां त हिन जो अंग्रेज़नि ब्रितानिया हिकिड़ो दफ़ो उहा तारीख़ बि तव्हांखे इंशाल्लाह कढी ॾेखारियां थो त हिकिड़ो अंग्रेज़नि माण्हू मोकिलियो हो, उन्हनि खे असांखे जो जेको हजर असवद आहे न इहो कढी आणे ॾे। इन खे सभु मुस्लमान चुमियूं था ॼनि, छा था कनि, इहो छा आहे, कहिड़ी शइ आहे, इहो पथर सच में जीअं ही चवनि था मुस्लमान त आसमान मां आयो आहे, या हे कूड़ था हणनि जा छा। मूंखे हिते तारीख़ कान थी लभे। इन अंग्रेज़ ब्रितानिया हिकिड़ो माण्हू पंहिंजो जासूस हो, उन्हनि मोकिलियो मुस्लमान करे त हज ते वञु या उमिरे ते वञु ऐं असांखे इहो हजर असवद इहो पटे सॼो या टुकड़ो इन जो खणी अचु। पोइ उन जो उहो माण्हू ईअं हुन बाइक ते हुननि चयो त मां तुर्किया खां आयो आहियां, मुस्लमान आहियां, मां हज करणु आयो पोइ हले उमिरो। पोइ ईअं राति जो हुनखे फ़ुर्सत मिली, छो जो अॻ में राति जो हरम ख़ाली हूंदो। पोइ हुन कंहिं तिखी शइ सां पथर पटे अंदरि, यानी कोशिशि कई त सॼो पटिया पर सॼो न पियो निकिरे, छो जो असुलु टुकड़ा टुकड़ा आहिनि अंदरि हुन में, तव्हां ॾिठा हूंदा हजर असवद। पोइ हिकिड़ो टुकड़ो हू पटे खणी वियो हुयो। सुबुह माण्हू ॾिठो त उहो पथर हिकिड़ो न आहे, पर हुन ख़बर कान पई त छा थियो, केरु खणी वियो, अलाहु आलम। पर इहो माण्हू आहे जासूस जेको ब्रितानी हो, इहो खणी वियो पंहिंजे मुल्क में। उन्हनि खे हुननि सॼो पंहिंजे साइंसदान वठी आया त हीउ पथर ॾिसी ॾियो त हीउ मुस्लमाननि जी ॻाल्हि सही आहे या कूड़ी आहे। त हुननि ॾिठो त ॾाढो चेक कयनि हेॾां होॾां, त हुननि ॾिठो त भाई हीउ पथर दुनिया जो आहे ई कोन, यानी हीउ अजीब पथर आहे। हीउ त जीअं चवनि था मुस्लमान को आसमान मां आयो हूंदो, बाक़ी हितां दुनिया जो पथर न आहे, अजीब पथर आहे। छो हिननि ॾिठो त हीउ पथर जेको आहे हुननि इहो लाइट जीअं बिजली विझबी आहे हिकिड़े पासे, ॿिए पासे कढबी आहे, ईअं फ़ोन जूं तारूं हुन में विधनि, फ़ोन जूं तारूं विझी ऐं उन्हनि चेक कयो हुनखे। त ईअं हुननि हिकिड़ो दफ़ो हिकिड़ी छाट ॿी छाट हुन सां, यानी जीअं काल मोकिलिबी आहे तार में, ईअं हुन पथर मां कोशिशि पिया कनि। वेंदे 10 में पइजी विया, 100 में पइजी विया, हज़ारनि में पइजी विया। हुननि ठो त 10 लख पावर जे मोकिलिजे थो इन पथर मां, त बि क़बूल करे ॿिए पासे वापसि बिल्कुलु सलामत सां पहुचाए थो। ईअं हुननि चेक कयो। पोइ हुननि ॾिठो त भाई हीउ कुदरती पथर आहे, हीउ जहिड़ो तहिड़ो पथर न आहे, मुस्लमाननि जी सही ॻाल्हि आहे। त जेको जाचूस हो न उहो उनखे उन्हनि सां गॾु उनखे जंहिं महिल ख़बर पई त पोइ मुस्लमान थियो ऐं उन पंहिंजो किताबु लिखियो आहे इन जे सॼे किसे में। ऐं हीअ किताबु रखे छॾियईं पंहिंजे माइटनि में त मां मरी वञा, पोइ ही ज़ाहिर कजो, जीअं न त मूंखे अंग्रेज़ मारे छॾींदा। ऐं उहो पथर मुतहफ़ लोवर लंडन में उहो रखे छॾियो अथनि, हींअर ताईं मौजूदु आहे उहो पथर। ज़ालिम ॾिसो, हीअ काफ़िर कंहिं टाइम खां इहो इन ॻाल्हि खे न थियो हूंदो त 100 साल खां अॻु में आहे। इन टाइम में इहो वाक़ियो कनि। मोटी था अचूं मके जे बारे में, ज़मज़म जे बारे में। हिननि फहद टाइम जेकी टीम घुराई त हिकिड़ी टीम जेकी जर्मन जी हुई, उन्हनि चयो त असीं तवाफ़ खे ॾिसूं था त हीउ तवाफ़ जेको आहे हीउ छा आहे। ऐं हुननि ज़मीन चेक कई, ॿाहिरां मके जी ज़मीन चेक कयनि त छिक जेकी ज़मीन में, जंहिंमें अरबी में चवंदा आहिनि जादिबीअ, जेकी ज़मीन में छिक थींदी आहे, जेकी हर शइ हुनखे झले बीठी आहे, उहा ॾिठुनि सॼे चेक कयुनि मके जी चौधारी हेॾां होॾां हरम जे। हुननि ॾिठो त जे काबतुल्ला जे वेझे अचूं पिया, सहन जंहिंखे चवंदा आहिनि, जिते तवाफ़ थो थिए, उते जेॾीमहिल लहनि पिया त उहा सफ़ा 50% उहा छिक जेकी ज़मीन जी थींदी आहे उहा घटि थी पई वञे। यानी ॾिठनि पिया त हरम में ॿाहिरि जेको ॿाहिरि वेहे थो त ज़मीन में 100% छिक आहे। जीअं तवाफ़ जिते थिए थो सहन में, त उते 50% उहा छिक जेकी ख़तमु थी वञे, काबतुल्ला सां वञी जेसिताईं लॻिजे थो त इहा छिक सॼी ख़तमु थी वञे। इहो हिकिड़ो उन्हनि मौजिज़ो ॾिठो त हीअ अलाह जे तरफ़ां इहा छिक आहे। इहो कंहिंखे ख़बर कान्हे कीअं थी थिए, कहिड़ी कुदरत आहे, पर हुननि ॾिठो त इहा तवाफ़ में कान्हे। पोइ हुननि खे यकीन थियो जो मुस्लमान आहे त हीअ अलाह जे तरफ़ां इहा आहे त जेको बि माण्हू दुनिया मां थकल टुटल पोड़ी अचे थो हिते तवाफ़ कंदो न, उनखे तवाफ़ में तकलीफ़ कान थींदी। जे न त इहा छिक ज़मीन में जेतिरी ॿाहिरि आहे एतिरी हिते हुजे त माण्हू तवाफ़ में अधु तवाफ़ में साह पिया खणनि, थकिजी पवंदा। पर ॾिसंदे त पोड़ा बि ॿाहिरि हली थकिजी पवंदा हरम में ॿाहिरां, पर तवाफ़ में उहे उॾामंदा वेंदा झिरकियुनि वांगुरु। छो जो अलाह जी कुदरत आहे, इहा जाज़िबी आहे 50%, बाक़ाइदे 50 अलाए 60 ताईं हुन लिखियो त इहा घटि आहे। यानी इन खां जे अञा थोरी 20% अञा जी जाज़िबी घटि थिए त माण्हू उॾामी वेंदो। ऐं इन्हनि ॿी जेके इन्हनि जी टीम आई, उन्हनि चयो त इहो अजीब आहे ॾाढो। असीं हुननि चेक कयो त काबतुल्ला जे मथां पखी कोन था उॾामनि,
काबतला जे चौधारी टुपी वञंदा हेॾां होॾां, छो जो पखी होॾां मथां त वेठियूं लाहींदा आहिनि, किन कंदा आहिनि, पर इहा शइ हिते इहा कान थी थिए, कुदरती अलाह जे तरफ़ां कोन थी थिए। जेके जापान जा आया उन्हनि खे चवनि था तव्हां असांखे ज़मज़म जो पाणी चेक करे ॾियो। हुननि ज़मज़म जो पाणी चेक कयो त हुननि अलाए छा छा किताब पंहिंजा लिखिया त हीअ पाणी दुनिया जो पाणी न आहे, हीअ सॼी दुनिया जा पाणी हुननि चेक कया आहिनि त मुख़्तलिफ़ आहिनि। हीअ पाणी जेको आहे अजीब आहे, ऐं हिन में जेके ठुप जरासीम बि कोन्हनि। चहराण थोरी अहिड़ी आहे जो जेतिरा बि दुनिया जा हाजी अचनि लुपिन हिन पाणी खे, या को सभु को हथु हणंदो बाल्टी ते खणंदा, पर हिन पाणी में जरासीम नथा थी सघनि। हिन पाणी ॿियनि पाणियुनि में जे घणा हथ लॻंदा, बाल्टी हिकिड़े मां लखे माण्हू पाणी पीअंदा त जरासीम थियनि, पर ॾिसनि पिया त हिन में इहा शइ कुदरती जरासीम पाणी में ठुप नथो थिए। ॿियो त हिननि पाणी जो हिकिड़ो टेपो खयो, वरी उन सां हिकिड़ो टेपो ॿियो पाणी मिलायुनि, ॾिठुनि त उहो सभु ज़मज़म थी वियो। वरी ॿियो टेपो मिलायुनि, टियों चोथों पंजो 100 500 1000 टेपो हिकिड़े टेपे ते मिलायुनि पाणी जो, ज़मज़म जो हिकिड़ो फुड़ो ऐं 1000 फुड़ो ॿियो मिलाइनि, त ॾिसनि पिया त उहो पाणी जेको हिकिड़ो ज़मज़म जो जेको फुड़ो हो उहो 1000 जेको पाणी उन सां गॾु पियो उहो बि ज़मज़म थी वियो। इहो बि हिननि मौजज़ो ज़ाहिर कयो। जापानीनि जा आलिम आया उन टाइम में, उहो बि उन्हनि फ़हद खे सभु रिपोर्टूं ठाहे ॾिननि। ठीकु आहे, वरी उहे जेके जर्मनी जा उहे जेके ज़मीन हरम जेके चेक पिया कनि, त सॼो चेक कयुनि हरम खे, त वरी सफ़ा मरे ॾे जेॾीमहिल विया त ॾिठनि त जे तवाफ़ जे सहन खां निकिरनि पिया त वरी ज़मीन जी चिक साॻी मिशिन ते ज़ाहिर पई थिए त 100% आहे। वरी जेॾीमहिल सफ़ा मरे ॾे विया त चयो 100% ई, पर जिथे माण्हुनि खे डुकणो थो पए साओ बल्ब हूंदो आहे सफ़ा मरे ते, जिथे हिकिड़े पासे शुरू ॿिए पासे जिथे ख़तमु थींदी आहे, इहो साओ बल्ब हूंदा आहिनि। जिथे असांजे अमड़ हाजरा डुके ई त उहा उते उन्हनि चेक कयो त उते बि ॾिठनि त तवाफ़ वांगुरु 50% या 60% उहा छिक ख़तमु। ॾिसो कुदरती अलाह जा मौजज़ा। अलाह साईं चए थो फ़ीही आयात, अलाह साईं चए थो आयतूं आहिनि हिन में, मञो न मञो इंसान जेके उन्हनि खे, पर इहे जिथे अलाह जो हुकुम आहे त हिते डुको, त उते इहा छिक ज़मीन जी बिल्कुलु इहो अध ते थी अचे त अलाह जा बाना तकलीफ़ न थिए। उते ॾिसंदे पोड़ा हली कोन था सघनि, थकिजी पवंदा सफ़र मरे में, पर जिथे उहो साओ बल्ब ईंदो त उते डुकंदा। उते त ख़बर अथव त डुकणु सिर्फ़ु मर्दनि खे या औरतुनि खे न आहे। ॿी टीम जेके नफ़्सियात जो हुन फ़हद घुराया त हुननि ॾिठो त माण्हू जेके ॿाहिरि रहनि था दुनिया में, हर दुनिया जा तव्हां ख़बर आहे माण्हू अचनि था हिते, त हर तबियत जा माण्हू अचनि था, हर तबियत जा माण्हू, कंहिं तेज़ तबियत जा, कंहिं थधा तबियत जा, त हिते जेॾीमहिल अचनि था त हुन जो जेके जान में जेके गरमाश आहे या कावड़ आहे या जेके सॼी ज़िंदगी ॿाहिरि झेड़ा करे खून करे, हिते जेको अचे थो उहो माण्हू सफ़ा थधो थी थो वञे, ख़ासतन जे काबतला ते नज़र थी पए। त हुननि माण्हुनि खे चेक कयो, के माण्हू सफ़ा तेज़ तबियत जा उन्हनि खे ॿाहिरि चेक पिया कनि, वरी जेॾीमहिल हरम जे अॻियां आणे हुननि खे चवनि पिया तूं नज़र कर काबतला ॾे, वरी चेक पिया कनि त हुनजे जेके दिमाग़ में जेके ऐं दिलि में जेकी कावड़ ऐं तेज़ाई, त उहो अध ते मोटी पई अचे, अध ते मोटी पई अचे। ऐं छो कीअं इहा उन्हनि खे ख़बर कान पई पए। इहो अलाह जा हिकिड़ा मौजज़ा आहिनि। पोइ उन्हनि आलिमनि खे जेको मुस्लमान आहे उन्हनि चयो फमन दख़लहु कान आमिना, अलाह साईं क़ुर चए थो हिन में जेको हरम में दाख़िल थींदो उहो अमन में हूंदो, अमन में हूंदो, को झेड़ो कंदुसि न, केरु विढ़ंदुसि कोन। खणी दुनिया जी ख़ल्क़ ईंदी हिते त सुभान अलाह उहे उते थधा तबियत जा थी था वञनि। छो अलाह साईं इहो मौजज़ो करे छॾियो, उनखे अलाह ख़बर आहे त मुंहिंजा बंदा हर दुनिया कुंड खां ईंदा, जे न इहा शइ न हुजे त हिते झेड़ो ॾंडा अंदरि लॻंदा माण्हुनि खे अंदरि। पर ॾिस अलाह जी कुदरत सां हर क़ौम, अमीर वज़ीर, कारा ॻाढ़ा अछा, सभु हरम में अंदरि वेठा आहिनि, निमाज़ गॾु बि था पढ़नि। ज़रूरु हिक ॿिए खे थेला ॿेला ईंदा हूंदा ज़रूरु, पर केॾांहुं जहिड़ो ॾिठो अथव को किरोड़नि जे विच में को थिए त ठीकु आहे, जे न त तमामु माण्हुनि जी तबियत हिकिड़ी थधी थी वञे अंदरि। इहो अलाह जो हिकिड़ो मौजूदु आहे। फमन दख़लहु कान आमिना, अलाह साईं चए थो जेको हिते आयो उहो अमन में आहे, सुकून में आहे। तॾहिं अलाह ताला चए थो फ़ीही आयातुन बय्यिनात, आयतूं मौजज़ा जेके तव्हांजे अखियुनि सां ॾिसण जहिड़ा आहिनि। मक़ाम इब्राहीम, इहो सूरत आल इमरान 97 में अलाह साईं चयो। इन आयत में अॻिते अलाह ताला चए थो इन अव्वल बैत वुदिअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिलआलमीन, हिदायत ऐं बरकत वारो ही घर अलाह जो
अल्लाह त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त काबतला जे मथां बिल्कुलु 7 आसमाननि जे मथां हर आसमान में अहिड़ो काबतला आहे ऐं हर काबतला में 70,000 मलाइक तवाफ़ हर रोज़ु कनि था, वरी उन्हनि खे वारो कोन थो मिले, वरी हुननि खे वारो इन तवाफ़ जे लाइ वरी कोन थो मिले। इहो बि हिकिड़ी हदीस आई आहे हिन में। नबी करीम हजर असवद जे बारे में हदीस काब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अल हजर अल असवद नज़ल बिही मलकुम मिन समा, आसमान मां अल्लाह ताला इहो लाथो ऐं उहो फरमाए थो नज़ल अल हजर अल असवद मिनल जन्नत, जन्नत जो पथर हो, वहुव अशद्दु बयाद मिनल लबन, खीर खां बि अछो हो, फसवदतहु ख़ताया बनी आदम, इंसाननि जे ॾोहनि जेके बि चुमी था ॼणनि उन्हनि जा ॾोह लहनि था, पोइ इहो ईअं कारो थी वियो। इहा रिवायत तिरमिज़ी व अहमद अल हाकिम इब्न हय्यान। ॿी हदीस आहे त मक़ाम इब्राहीम ऐं हजर अल असवद जन्नत जा ॿई पथर आहिनि, ॿई पथर नबी करीम, इहा बि हदीस आहे नबी करीम जी। हा, इहा तारीख़ नबी हुई जेको इहो मोकिलियो हुन इनखे अंग्रेज़ खे त तूं वञ हज ते, तूं चई हिन मां अफ़गानी हा, ऐं इहो हिजरी हो 1269 ऐं मीलादी हो 1853, इन टाइम में ही आयो ऐं हजर असवद इहो खणी वियो। पोइ हू जॾहिं मरी वियो, उन किताब उन्हनि जो औलाद ज़ाहिर कयो त पोइ उहो ज़ाहिर थी इहा ॻाल्हि। ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि विसरी हुई त फ़हद जे टाइम में ही मके में जेॾीमहिल इहे सिरंगूं शुरू कयनि खोटण, त इहे कंपनी को ठीको खयो तुर्की हुआ, उन्हनि खईं त जबलनि खे जेॾीमहिल सुराख कनि पिया त जबलनि खे अंदरां पाणी पियो निकिरे, ऐं हर जबल में अंदरि जेके यानी हूंदो आहे पाणी, उहो कहिड़े जबल में भञिबो आहे त अंदरां पाणी निकिरंदो आहे, पर हीअ अजीब डिज़ाइन आहे हिकिड़ी, जीअं न वार थींदा आहिनि जबल में अंदरि, सन्हा सन्हा वार पिया हुन जबलनि में अंदरि ॾिसनि पिया, त उन मां पाणी हले पियो। ऐं हिकिड़ी ॿी बि आहे हिकिड़ी अजीब शइ, सॼो पाणी जेको जबलनि मां वञे पियो, केॾे पियो वञे, बीर ज़मज़म जे खूह ॾे पियो वञे। ऐं इहो पोइ हुननि पाणी चेक कयो, ॾिठुनि त इहो ई पाणी ज़मज़म जो हिसो पियो लॻे, ज़मज़म जो हिसो, यानी इन जबलनि मां हली 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 वारनि वांगुरु नंढड़ियूं नंढा जीअं थींदा आहिनि लेनूं नंढियूं, पोइ उहे सिधो वञी ज़मज़म जे खूह में थो पए, पोइ थो थिए ज़मज़म। पर इहो बि हिकिड़ो हुननि इक्तिशाफ़ कयो हो फ़हद जे टाइम में। इहा नबी करीम जी हदीस आहे त जेॾीमहिल इस्माईल अलैहिस्सलाम हाजर सां गॾु हिते हो त नबी करीम जो त हीअ हज़मत जिबरील जो धकु हो ज़मीन में, इहो असरु नबी करीम जी हदीस में अचे थो त जबलनि में असरु थियो, एॾो ज़मीन खे धकु हईं त इन जबलनि मां इहे वारनि वांगुरु वारनि जा नंढा नंढा लेनूं पियूं थियनि, उहे ज़मज़म जो पाणी हेॾे अचे पियो। त पोइ हिननि खे जॾहिं सिरंगूं ठाहियूं त हिननि खे ख़बर पई त इन लफ़्ज़ जो नबी करीम जो हज़मत जिबरील, इहे लफ़्ज़ जो यानी हज़म के जीअं न लुॾी वेंदी आहे ज़मीन धक सां, इहो इन्हनि जी पोइ ख़बर पई त इहो पाणी जेको इहो थियो जिबरील जो जेको धकु हयो हो। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मां उन ख़ैरु मां इन अला वजहिल अर्द, सॼी दुनिया में पाणी बहितर ज़मज़म फ़ीहि तआम तुअम व शिफ़ा व सुक़म, खाइण जे लाइ जे खपेव ज़मज़म त ड्रो थींदो आहे, शिफ़ा जे लाइ खपेव त तव्हांखे बीमारियूं ख़तमु करे छॾींदो, मां उहो ज़मज़म लिमा शुरिब ला, ॿी हदीस 3 हदीस आहे नबी करीम चए थो जंहिं शइ जे लाइ पीअंदव ज़मज़म उहा उन जे लाइ हूंदी। ॿियो बि मौजूज़ो मके में आहे त हीअ ॾिसनि पिया त जानवर जेके झंगली जानवर आहिनि, यानी जेके हिक ॿिए खे खाइनि था विढ़नि था, इहे जहिड़ा वधीक जेके मके में जेके जानवर अचनि था त इहे बि कोन था कनि, यानी जानवरनि जी जेकी वहशियत जेकी आहे त उहा मके में ख़तमु थी वञे, मके में जे अचणु हद खां ख़तमु थी वञे। ऐं ॾिसो त इंसान बि शिकार नथो करे सघे मके में, नबी करीम एतिरे क़दुरु चए थो त हर शइ मके में तव्हां नथा करे सघो। इहा हदीस वॾी आहे, नबी करीम चए थो इन हादल बलद हर्रमहुल्लाह, नबी करीम फरमाए थो हिन मुल्क खे अल्लाह हराम कयो आहे, यौम ख़लक़ अस्समावात वल अर्द, जीअं आसमान ऐं ज़मीन खे ठाहियो हुई, फहुव हरामुन बिहुर्मतिल्लाह, हिन मुल्क खे हराम अल्लाह कयो आहे क़यामत ताईं इला यौमिल क़ियामा, वअन्नहु लम यहिल्लु अल-क़ितालु फ़ीहि लिअहदिन क़बली, मूंखे सिर्फ़ु अल्लाह ताला इजाज़त ॾिनी त हिन में जंग ऐं फतह कई हुई
ॿिए कंहिंखे कंहिं इजाज़त में थो बि हिकिड़ो कलाक जे लाइ فهو حرام بحرمة الله إلى يوم القيامة لا يعضد شوكه ولا ينفر صيده ولا تلتقط لقطته. हिते कंहिंखे पैसा या सोन बि लभंदो त उनखे नाहे खणो, जे खणे त उहो वेही साल वेही उन जे मालिक खे ॻोल्हे. इला मिन मुअर्रिफ वला यख्तली खलाउहा, ऐं हिन जा वण न आहिनि पटणा, ऐं खणी ड्रब बि सुकल बि हुजनि उन्हनि खे बि नबी करीम चए थो वला यख्तला खलाउहा. त नबी करीम जो हज़रत अब्बास चएसि या रसूलल्लाह अल उज़खुर, हिकिड़ो जीअं ड्रब थींदा आहिनि असीं क़ब्र में मथां रखंदा आहियूं मईतनि जे, त पोइ मिटी विझंदा आहियूं, त पोइ सिर्फ़ु नबी करीम उन जी इजाज़त ॾिनी अल उज़खुर जी. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी हदीस में चए थो ला यहिल्लु लिअहदिन यहमिल सिलाह बि मक्का, मके में हथियार खणणु कंहिंखे बि इजाज़त न आहे, कंहिंखे बि इजाज़त न आहे. बहरहाल असांजे इन में वेही मौज़ू में ॻाल्हाईंदासीं त ज़िंदगी गुज़री वेंदी. हिन जा मके जा मौजिज़ा ऐं करामतूं तमामु वॾियूं आहिनि. असां मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधायूं आहिनि, छो जो मौज़ू तमामु वॾो आहे. बाक़ी इंशा अल्लाह जेके दोस्तनि खे शौक़ु वधीक हूंदो त पाण बि ॻोल्हे सघनि था, किताब मौजूदु आहिनि, सभु शइ उन्हनि खे लभी वेंदी. अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए. ऐं हीउ तमामु वॾो थी वियो हल्को, तंहिंजे करे हिन में को किसो बि कोन था ॾियूं. अदा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद.